तंगवाणी भरसा नंदवाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जमाल पुलिस थाणे जी हद वाहिद बख्श जाफ़री में धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान फायरिंग कई वई। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। तंगवाणी भरसा नंदवाणी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जमाल पुलिस थाणे जी हद वाहिद बख्श जाफ़री में धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान फायरिंग कई वई। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तंगवाणी भरसा नंदवाणी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जमाल पुलिस थाणे जी हद वाहिद बख्श जाफ़री में धुरियुनि में झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान फायरिंग कई वई। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।